जेकॾहिं आऊं चवां त काइनात जे वुसअतनि में हिकिड़ो अहिड़ो अथाह समूंड मौजूदु आहे जंहिंजी छोली छोलीअ मां दानाई थी झलके, जंहिंजी लहर लहर में सचाई रक़्स करे थी, जेको समूरो सरापा ज़िंदगी आहे, ज़िंदगीअ जे समूरनि रंगनि, कैफ़ियतनि, एहसासनि ऐं जज़्बनि सां भरपूर आहे। उन समूंड जो पाणी एतिरो त लज़त भरियो ऐं एतिरो त मिठो आहे जो पीअंदड़ जे दिलि मां बेअख़्तियार उहो थो निकिरे त खामां पचां पॼरां लुछां ऐं लोचां, तन में तौंस पिरियण जी पियां मंढापां, जे समूंड मुंहुं करियां त बि सुरखियाई न थिए। जी हा दोस्तो, उहो समूंड काइनात जे वुसअतनि में धरतीअ ते ऐं सिंध जी सरज़मीन ते मौजूदु आहे ऐं सिंध सदियनि खां उन मां सैराब थींदी रही आहे। उहो ई सबबु आहे जो तोड़े जो वक़्तनि फ़वक़्तनि हिन धरतीअ ते केतिरा ई हाइब्रिड क़िस्म जा हमला थींदा रहिया आहिनि, पर उहे हिन वतन जो तशख़ुस, माणपो, मज़हबी रवादारी, हिन जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे फ़तह न करे सघिया आहिनि। जी हा, उन ई अथाह समूंड जो नालो आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। नए नसुल जो क़िबलो दुरुस्त करण जे लाइ, उन खे शाह सां शनासाई करण जे लाइ असां पंहिंजे वीडियो चैनल, यूट्यूब चैनल सिखो सेखारियो ते हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो आहे, शागिर्दनि जो शाह। यकीनन उहो शागिर्द साथियुनि जे लाइ तमामु घणो लाभाइतो साबित थींदो। असांजो उहो प्रोग्राम ॾिसण न विसारींदो। हर जुमे जी शाम 8:30 वॻे सिखो सेखारियो ते शागिर्दनि जो शाह।